नौशहरो पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जियाला आम चूंडुनि लाइ तयार आहिनि। मुखालिफ़नि खे चऊं था त अवां पंहिंजे मंशूर ऐं वोटर्स जे आधार ते इलेक्शन विढ़ो। सरकारी मशीनरी ऐं इंतिज़ामिया जे ज़ोर ते चूंडियूं विढ़णु दुरुस्त न आहे। नौशहरा में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे बिलावल चयो त जेकॾहिं इलेक्शन खां अॻु ई नतीजा साम्हूं अचणा आहिनि त पोइ पोलिंग ते अरबे रुपया ख़र्च करण जो कहिड़ो फ़ाइदो। हुन चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं चीफ जस्टिस आम चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ यकीनी बणाइण लाइ क़दम खणनि। ईअं न थिए जो हिकु पार्टी कामयाबु थी वेंदी ऐं ॿी धांधली जा इल्ज़ाम हणंदी। बिलावल चयो त हिकु वज़ीर आज़म थी वेंदो त ॿियो धांधली जा इल्ज़ाम हणी धरणा हणंदो। मुल्की मसइलनि खां छुटकारो जो वाहिद हल शफ़ाफ़ ऐं साफ़ इलेक्शन आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।